ओघरायूं अचण ऐं उन सां पेट जे मथे हिसे में सूर थियण जा ॿ सबब थी सघनि था। हिकु इहो त अव्हां जे पिते में पथरी आहे, ॿियो इहो त आंड्रे या मादे में ज़ख़म आहे। पाणी वारियूं नंढियूं नंढियूं पथरियूं पिते में बदहज़मी जो सबबु बणिजंदियूं आहिनि, जंहिं जे करे ओघरायूं ईंदियूं आहिनि ऐं सूर महसूस थींदो आहे। पितो हिकु नंढड़ो नाशपाती जहिड़ो उज़ो आहे जेको पेट जे मथे हिसे में जिगर सां लॻल हूंदो आहे। जिगर मां कुझु मवाद पिते जी थेलीअ में जमा थींदो आहे। जॾहिं असां कुझु खाईंदा आहियूं त पितो सुड़ो थींदो आहे ऐं इहो मवाद उतां निकिरी मादे में वेंदो आहे ऐं अहिड़ी रीति ग़िज़ा में शामिल सणभ हज़म करण में मदद मिलंदी आहे। पिते में पथरी ठहण जी सूरत में जॾहिं असां खाधो खाईंदा आहियूं त आम तौर ते पितो सोड़ो थींदो आहे, पर पथरियुनि जे करे मवाद अॻिते नाहे वधी सघंदो, जंहिं जे करे सूर महसूस थींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं उन जी शिदत वधी वेंदी आहे। इन तकलीफ़ जो ॿियो सबबु पेपिटिक अल्सर थी सघे थो। इहो हिकु क़िस्म जो कचो ज़ख़म आहे जेको मादे या नंढे आंड्रे जी अंदरूनी भितियुनि ते ठहंदो आहे। अव्हां जा डॉक्टर ई अव्हां जे मुआइने बाद इन्हनि ॿिन्ही सूरतुनि मां कंहिं हिक बाबति तस्दीक करे सघनि था, जंहिं लाइ अव्हां खे अल्ट्रासाउंड कराइण जी सलाह ॾिनी वेंदी। इन सां इहा बि ख़बर पवंदी त अव्हां खे पथरी आहे या न। इन लाइ एंडोस्कोपी बि कराए सघिजे थी, जंहिंमें वात जे रस्ते ग़िज़ाई नालीअ मां थींदे नलकीअ में लॻल कैमरा हेठि गुज़ारी वेंदी। जेकॾहिं अव्हां जे मादे या आंड्रनि में ज़ख़म हूंदो त मख़सूस जीवड़ा हेलिकोबैक्टर पाइलोरी लाइ वधीक टेस्ट कराए सघिजे थी। इहे जरासीम घणो करे अल्सर जो सबबु बणिजंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां जी टेस्ट पॉज़िटिव अचे थी त अव्हां खे एंटीबायोटिक दवाऊं ॾेई सघिजनि थियूं त जीअं जीवड़ा ऐं ज़ख़म ख़तम थी वञनि। बदहज़मी जी शिकायत उन वक़्तु पैदा थींदी आहे जॾहिं मादे में मौजूदु ग़िज़ा हज़म करण में मदद कंदड़ ताक़तवर तेज़ाबी मादो ग़िज़ाई नालीअ खां मथे वञण जी कोशिश कंदो आहे, जंहिं सां अल्सर या ज़ख़म वधीक ख़राब थी वेंदा आहिनि। इन लाइ उन खे रोकण लाइ ताक़तवर दवाऊं तजवीज़ कयूं वेंदियूं आहिनि। जेकॾहिं इहा सुञाणप थी वञे त अव्हां जे पिते में पथरी आहे त रुॻो हिकु ई सर्जरी वारो इलाजु बचे थो, जंहिं में पितो कढियो वेंदो आहे।